नाज़रीन, कोटलालू रेलवे स्टेशन कॉलोनी जो नओं ठहियल ड्रेनेज निज़ाम तबाह हुअण सबबि गटरनि ऐं नालियुनि जो गंदो पाणी घरनि में काई पियो। गंदे पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुबैर मरी। कोटलालू रेलवे स्टेशन कॉलोनी जो नओं ठहियल ड्रेनेज निज़ाम मुकम्मल तौर ते तबाह। सेवरेज जो गंदो पाणी घरनि घिटियुनि तोड़े रस्तनि ते तलाउनि जा ॾेख ॾियण लॻो, जंहिं करे मच्छरनि जो आज़ार पिणु इलाइक़े में वधी वियो आहे। उन हवाले सां रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही कमु अध में छॾे विया आहिनि। हिन जेको आहे पूरो मुकमल कमु बि न कयो अथनि। जेतिरी माप आई उहा असांखे पूरी माप त कोन ॾिनो, पर हाणे जेकी ठाही अथनि न उहा बि अध में छॾे ॾिनी अथनि। के टोचर न आहिनि, को हिन नेकाल न आहे। माण्हुनि जी नालियूं मथे आहिनि, माण्हुनि जे घरनि में पाणी आहे। असां वॾो मसइलो आहे हिते, न अचण जो आहे न वञण जो असांखे सुख आहे। असां तमामु घणो जेको आहे नाइंसाफ़ी आहे। MP MNA हेॾे को बि कोन थो लड़े। वोटनि जे दौरान में सभु असांजा ॿाहिरि आहिनि, अचनि था असांखे चवनि था बाबा असांखे वोट ॾेई कामयाबु कयो, दुख दर्द तव्हांजा सभु ख़तमु थींदा। त हिन महिल ताईं असांजो को हिते वाई कोन थियो आहे। पाणी किन में बच्चा ॿुॾनि था पिया हिते नंढा, ऐं हिते केरु कोशिशि नथो करे। सुधे पे था नमाज़ ते वञूं था त पंहिंजो नालो गटर मां लंघी था वञूं। इहो नमाज़ ते वञण लाइ इहो तरीक़ो असांजो थी वियो आहे। ऐं हालत थी विया, मच्छर ॾाढो थी वियो आहे। डेंगी मलेरियो पे थो थिए, मलेरिया पे थो थिए। ॿार सफ़ा परेशान थी विया आहिनि, मच्छर राति जो पे था खाइनि। असां हेॾा तंग आहियूं, निकर कोन्हे, न को पाणी निकर, न को असांखे हिते को वेहण जी को सहूलियत ई कोन्हे। असां हिते मजबूर आहियूं, भई असां चयो असांखे जाइ खपायूं त निकिरी वञूं, कंहिं ॿिए पासे भला निकिरी वञूं। इलाइक़े वासियुनि MP MNA समेत पब्लिक हेल्थ खाते ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ड्रेनेज जो कमु बहितर नमूने सां कराए परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन नज़र ख़ासकली सां गॾु ज़ुबैर मरी, आवाज़ टीवी न्यूज़, कोटलालू।